जी बिल्कुल, इन वक्त असां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूद आहियूं, जिथे पूरी दुनिया मुतासिर थी आहे लॉकडाउन जे सबबि। उते मुक़ामी जेके आहिनि फ़नकार हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते पंहिंजो फ़न कंदा हुआ या शादी मुरादिन में जेके फ़न कंदा हुआ, हिन लॉकडाउन जे सबबि जेके बंदि पियल आहिनि उहे जेके आहिनि फ़नकार हिते केतिरो मुतासिर थिया आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। आहिनि त शादियूं खुलनि असांखे 3 महीननि खां वठी का शइ कान, जीअं लॉकडाउन थी आहे उन खां पोइ जेको आहे सो हिकिड़ो वेलो खाऊं था, हिकिड़े वेले लाइ सोचूं था त हाणे छा कयूं। असांखे त का शइ कान मिली आहे, न को इज़ाफ़ो मिलियो आहे, न को कुझु मिलियो आहे। ही जेको बि भिक्षा में कंहिं फ़नकार खे का शइ न मिली आहे त छा आहे छा कोन्हे को। असां त हींअर मज़ूरी बि नथा करे सघूं, मज़ूरी बि असां खां त नथी पुॼे। महिरबानी कई वञे असांजे लाइ न इज़ाफ़ो न को फंड, असांखे का शइ न मिली आहे। हिन करोना वायरस में असांखे हिकु जेको किलो अटे जो उहो बि न ॾिनो वियो आहे। काफ़ी नंढा वॾा ॿचिड़ा आहिनि, उहे बीमार, असांखे पंहिंजी परेशानियूं किथे दरगाह लते सरकार। ये त असां ग़रीब माण्हू आहियूं, मज़दूर माण्हू, फ़नकार माण्हू, असां पंहिंजे रोज़ी कमाइण वारा माण्हू आहियूं। दरगाहूं बंदि लॻी पियूं आहिनि, शादियूं मुरादियूं बंदि आहिनि। असांजो ॻाइणु वॼाइणु असांजो रोज़गार इहा बचपन कोटी जा हेसि ताईं न मज़ूरी पुॼे थी, न ॿियो कमु करे सघूं था। बाक़ी इहो आहे त असांजो अर्ज़ु इहो आहे मुराद अली शाह खे वज़ीर आला आहे पंहिंजे सॼे सिंध में, सो हुकूमत उन जी आहे। महिरबानी कई वञे, न असांखे वधीक मिलियो आहे, न असांखे को फंड मिलियो आहे, न को असांखे अहिड़ो त असां अहिड़ा वेठा आहियूं जो असांजी रोज़ी तंग आहे तमामु। पोइ इहो महिरबानी कए हुकूमत जी थी वञे त असांखे। जी बिल्कुलु, अवां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त 3 महीननि खां वठी असां जेके मुतासिर थियल आहियूं, सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं का बि वायर न कई आहे। हिननि जो मुतालबो आहे त सिंध हुकूमत जेके वज़ीफ़ा ॿियनि खे ॾिना आहिनि, भिक्षा जा जेके फ़नकार आहिनि इन्हनि खे बि वज़ीफ़ो मिलियो वञे। ॿिए पासे हिननि जो इहो बि मुतालबो आहे जेके ॿिए शयुनि में नरमी थी चुकी आहे, जिन हिननि शादियुनि हालनि ऐं जेके दरगाहनि में बि नरमी थी वञे, जीअं हीअ पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र करे सघनि। कैमरामैन अख्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, काश न्यूज़, भिटशा।